तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ गौसपुर ज़िले कश्मीर में अमन अमान जी बिगड़ियल सूरत-हाल इंशाअल्लाह तमामु जल्द बहितर थी वेंदी। कश्मीर मां अगवा थियल मुखी राजेश समेत पूरे ज़िले मां अगवा थियल मुखबियुनि खे तुर्त बाज़ियाब कराए सूरत-हाल खे बहितर बणायो वेंदो। अहिड़ो इज़हार सूबाई वज़ीर मीर एहसानुर रहमान मसारी गौसपुर में सादात बिरादरी जे अॻुवाण पीर सैयद बशीर अमन शाह जीलानी पारां ॾिनल आचारण जे मौक़े ते ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त मुंहिंजी बदअमनी वारे मामले ते ताज़ो IG सिंध सां बि कराचीअ में मुलाक़ात थी, जंहिं चयो त ॾोखारियुनि जे ख़ात्मे लाइ असां जदीद ड्रोन इंतज़ामिया खे ॾींदासीं। हुन चयो त मुराद मज़ारी बिरादरीअ जे इलाइक़े जे मोज़िज़िन जो कठ बि सॾायो आहे, जंहिंमें ज़िले कश्मीर में अमन अमान खे बहितर करण लाइ तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं ऐं गॾियल सलाह सां का हिकमत अमली जोड़ी वेंदी। उन खां अॻु प्रोग्राम जी मेज़बान सैयद बशीर अमन शाह खेसि टोपी अजरक पाराए आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे भलीकार कयो। उन तक़रीब में वॾेरो बरकत अली मज़ारी, गुल मोहम्मद मज़ारी, लाला शम्स पठान, सरदार लियाकत मलिक, मेहराब डोमकी, मुखी सुरेश लाल ऐं चौधरी नरेश लाल समेत केतिरनि ई मुअज़्ज़िज़नि पिणु शिरकत कई।